नयूं नयूं बीमारियूं तव्हां में। अॼु असीं गुनाह खे गुनाह सम्झंदा आहियूं। एतिरा मुस्लमान वेठा गुनाह खे गुनाह सम्झंदा आहियूं। ऐं जेको तव्हांजे अॻियां ख़तीबुल मशरिक़ वल मग़रिब वल फजर वल इशा ताईं वेठो आहियां, अल्लाह मतो दार वल कार, हीअ मुंहिंजी फिल्म पई भरिजे। अबाई मोबाइल में मुंहिंजी फिल्म पई भरिजे, हू छोकिरो मुंहिंजी फिल्म पियो भरे। फिल्म भरणु जाइज़ आहे? असीं मौलवी आहियूं जेका निज हराम तस्वीरुनि असां उनखे ज़ोरी ज़बरदस्ती हिलाल करे छॾियो। छा कंदा तव्हां? कंहिंखे तव्हां ॾींदा? मौलवियुनि वटि ईंदा न। असां इन हराम खे, निज हराम खे ओरिजिनल हिलाल करे छॾियो। असीं तस्वीर खे जेको बाक़ाइदा नाजाइज़ हुई, हराम हुई, असां उनखे हिलाल करे छॾियो। सची ॿुधाए असीं इनखे गुनाह सम्झूं था। असीं मौलवी त मोबाइल में एॾा तो उञायल हुआसीं, एॾा उञायल हुआसीं, थोरी घणी इजाज़त मिली त हर मौलवी जे पघार 5000 रुपया, पर जेका मोबाइल असां 55,000 जी अथसि। नाजाइज़, बिल्कुलु नाजाइज़। असां उनखे जाइज़ करे छॾियो। तस्वीर जाइज़ थोरी आहे। असीं गुनाह खे गुनाह सम्झूं था, गुनाह ई कोन था सम्झूं। अबा पांचो टिणनि खां हेठि करणु, इहो एॾो वॾो गुनाह आहे। ही 15 शाबान अचे पई न, 15 शाबान शब बारात अचे पई। इन 15 शाबान जी राति टोटल गुनाहगार अल्लाह से माफ़ कंदो आहे। टोटल गुनाहगार माफ़। जेको पांचो टिणनि खां हेठि करे थो, इन जी माफ़ी कोन्हे को, इन जी माफ़ी कोन्हे। ऐं बेलज़त गुनाह। यार एतिरा मुस्लमान वेठा आहियो, ॿुधायो त असीं गुनाह खे असीं गुनाह सम्झंदा आहियूं? न, परवाही कोन्हे को गुनाह जो कमु पिया करियूं। मोबाइल भरणु, तस्वीर कढणु नाजाइज़ आहे, असीं उनखे जाइज़ कयो वेठा आहियूं, हिलाल कयो वेठा आहियूं। गुनाह आहे, गुनाह खे गुनाह ई कोन था सम्झूं, नाजाइज़ खे नाजाइज़ कोन था सम्झूं। पांचो टिण खां हेठि करणु हराम आहे, इनखे असीं नाजाइज़ कोन था सम्झूं। जुमे वारे ॾींहं ते मौलवी जॾहिं तक़रीर कंदो आहे, ओॾी महिल ऐलान कंदो आहे, अबा पंज टिण खां मथे रखो, मोबाइल खे बंदि रखो। पहिरें नंबर ते मोबाइल खे बंदि कंदासीं, पांचा ओॾी महिल थोरा मथे कंदासीं। निमाज़ पढ़ी सलाम वारे पहिरीं धक में जेको कमु कंदासीं, जेके असांजे मथे में टोपियूं पियूं आहिनि, कोरोना सॼी हिन टोपियुनि में पई आहे। पुराणियूं मुग़लनि जे ज़माने जूं न सरफ ॾिठो न साबुण ॾिठो, ओड़े जूं ओड़ियूं पियूं आहिनि। कोरोना सॼी उन में आहे। इहा टोपी लाइ मस्जिद जी कुंड में उछलींदासीं। ॿिए नंबर ते मोबाइल ऑन कंदासीं। टे नंबर ते पंहिंजा वर हेठि कंदासीं। गुनाह सम्झूं था हिनखे असीं? न। ॾाढ़ी कूड़णु एॾो वॾो गुनाह आहे जो सही कासिमी रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा, ज़िना थोरी देरि जो गुनाह आहे, कूड़ थोरी देरि जे लाइ गुनाह आहे, निमाज़ छॾणु थोरी देरि लाइ गुनाह आहे, पर ॾाढ़ी कूड़णु एॾो वॾो गुनाह आहे, एॾो वॾो गुनाह आहे। जेको तहज्जुद पियो पढ़े उनखे बि इहो गुनाह गॾु आहे। जेको तिलावत पियो करे उन सां बि इहो गुनाह गॾु आहे। बैतुल्लाह जो तवाफ़ पियो करे उन सां बि इहो गुनाह गॾु आहे। 24 कलाक इनखे गुनाह लॻो ई लॻो पियो आहे। गुनाह 24 कलाक हर वक़्त में इहो गुनाह करे पियो। एॾो वॾो गुनाह आहे। एतिरा मुस्लमान वेठा आहियो, नाराज़ न थिजो। ऐं तव्हांखे दुआ थो करियां, अल्लाह तव्हांखे मदीनो ॾेखारे, पर कम अज़ कम कुझु त सचियूं ॻाल्हियूं बि त तव्हांखे ॿुधाइजनि। रुॻो मिठियूं मिठियूं ॻाल्हियूं ॿुधाए, जमाल जी तारीफ़ करे वञा, वारे साईं हबीबुल्लाह वाह, वारे साईं अब्दुल अज़ीज़ वाह, वाह जो जलसो कयो अथई, अखि पूरींदा, डायरेक्ट जन्नत में वेंदा, क़यामत ॾींहुं आऊं ॾुहारी थियां। कुझु त सचियूं ॻाल्हियूं बि तव्हांखे ॿुधायां। एॾो वॾो गुनाह आहे, सच ॿुधायो, इन गुनाह खे असीं गुनाह सम्झंदा आहियूं? न, परवाही कोन्हे को गुनाह खे गुनाह ई कोन था सम्झूं। ऐं दोस्तनि खे चवंदो